अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 28 अक्टूबर 2024 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़बरूं। वर्ल्ड सिंधी कांग्रेस तरफ़ां सिंध सां ज़्यादतियुनि ख़िलाफ़ बरतानिया जे वज़ीर आज़म जी रिहाइशगाह अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहीद डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे सालमाणे क़तल शहीद साजन मलूखानी समेत ॿियनि शहीदनि सिंध रवादारी तहरीक ते हमले ऐं सिंधु दरिया ते गैर आइनी कैनाल ठाहिण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे चेयरपर्सन डॉक्टर लखू लोहाणे, फ़हमीदा बलोच ऐं ॿियनि बरतानवी वज़ीर आज़म खे मज़हबी इंतहा पसंदी प्रिया कुमारी जे अगवा सिंधु दरिया ते गैर क़ानूनी कैनाल ठाहिण सिंध पाकिस्तान में अदालत खां मथां क़तल वारनि वाक़िअनि जे हवाले सां यादाश्त पेश कई। अॻवाननि पारां डॉक्टर शाहनवाज़ जे क़ातिलनि जी फौरी गिरफ़्तारी ऐं इंतहा पसंदी खे ख़तमु करण जो मुतालबो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त असां उन्हनि सभिनी अमलनि जी सख़्त लफ़्ज़नि में भरपूर क़िस्म जी जेके असां मुखालफ़त कयूं था, मज़ाहमत कयूं था। प्रिया कुमारी सालनि खां वठी जेके असां डिसपियर रवादारी मार्च हिकिड़ो सिंध में रखियो वियो हुयो, जंहिंजो नालो ई रवादारी मार्च रखियो वियो हुयो। ऐं उन मार्च में कुझु सिंधी असांजा जेकी असांजा एक्टिविस्ट, असांजा आम शहरी, असांजूं भेनरूं, असांजा उन्हनि खे गोलियूं हणी करे तशद्दुद करे मारियो। इहो रवादारी मार्च इन करे रखियो वियो हुयो कराची में त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सिंध जे मुख़्तलिफ़ तबक़नि सां तालुक़ रखंदड़ माण्हू शाहनवाज़ खे इन्हनि क़तल करे उन्हनि खे टॉर्चर करे मारियो वियो। ऐं उतां जे कुझु माण्हुनि खे फ़ाइदो MLA कुंवर सरहंदी उन्हनि जे पुठियां कुझु मारण खां पहिरियां असां इंसाफ़ चाहियूं था। असां डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जी फैमिली सां गॾु आहियूं ऐं उन्हनि सां गॾु बीठा आहियूं इंसाफ़ जे लाइ। वर्ल्ड सिंधी कांग्रेस इन लाइ बि अॼु असां हिते प्रोटेस्ट रखियो आहे त कुझु ॾींहं अॻु में सरमत भयो उन्हनि खे रिसेंटली कुझु ॾींहं अॻु में उन्हनि खे खणी करे गुम कयो वियो आहे। असां डिमांड कयूं था त तव्हां इन्हनि सभिनीनि खे रिलीज़ कयो। सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी सां ठठे जे लाड़ अवामी फोरम जे चेयरमैन हैदर शोरो समेत सिकंदर जाखरो, हाजन सोलंगी, सजाद रिंद, अज़हर हालो, रहीम मेमण, इरशाद शोरो, शहबाज मेमण, नसीर हालो, जानी मल्लाह, दिलशाद उमराणी, ज़हीर जाखरो, न्याज़ जाखरो ऐं ॿियनि मुलाक़ात करे साथियुनि समेत सिंध तरक़ी पसंद पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो। उन मौक़े ते ख़िताब कंदे डॉक्टर कादर मक्सी चयो त समूरन आयल नौजवाननि खे पार्टी में भली कार चऊं था। सिंध तरक़ी पसंद पार्टी सिंध जी वाहिद क़ौमी पार्टी आहे जेका सदाईं अमली तौरु जदोजहद ऐं पंहिंजे मौक़िफ़ में चिटी रही आहे। हुन चयो त सिंध जे समूरनि मुसीबतनि जो सबबु सिंध मथां मढ़ियल जागीरदार तबिको आहे जेको सदाईं मुख़्तलिफ़ झंडनि सां इक़्तिदार में रहंदो आयो आहे। PP सिंध खे सिर्फ़ु वोट जी मंडी सम्झे थी, हुनखे सिंध जे मसइलनि सां का बि दिलचस्पी नाहे। इहो ई सबबु आहे जो सिंध जो अवाम अॼु बि न सिर्फ़ु बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे पर सिंध ख़िलाफ़ थींदड़ समूरनि फ़ैसिलनि में PP बराबरि जी शरीक आहे। STP सरबराह डॉक्टर कादर मक्सी जो वधीक चवणु हो त सिंध जी मईशत जो सॼो दारो मदार ज़राइत ते आहे जेका सिंधु दरिया जे पाणी ते थींदी आहे। हिकु तरफ़ सिंध सां कयल मुआहिदनि मुताबिक़ सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी नथो मिले
त ॿी तरफ़ हीअ हुकुमरान सिंधु दरिया मां कैनाल कढी बाक़ी पाणी बि सिंध खां खसणु चाहिनि था। सिंधु मथां कैनाल ठाहिण सिंध जो इज्तमाही क़तलाम थींदो जंहिंखे को बि सिंधी क़बूल न कंदो। अहिड़नि सिंध दुश्मन फ़ैसिलनि जे ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी एहतजाजी तहरीक शुरू करे चुकी आहे। जंहिं सिलसिले में 30 अक्टूबर ते सखर बबरलोए बाईपास ते धरणो हंयो वेंदो, जंहिंमें सिंधी आवाम भरपूर शिरकत करे हुकुमरान ने पंजाब खे इहो न्यापो ॾींदी त सिंध जा माण्हू पंहिंजे जियापे जो ज़रियो कंहिं बि सूरत में खसण न ॾींदा। उन मौक़े ते STP जो मरकज़ी अॻुवाण इम्तियाज़ समूह, सैयद जलाल शाह, सतार कुरैशी, एजाज सिंधी ऐं ॿिया पिण मौजूदु हुआ। जीअं सिंध क़ौमी मुहाज़ मर्कज़ पारां उमरकोट में पैगाम सिंध मार्च कयो वियो, जंहिंमें सवें क़ौमी कारकुन शरीक हुआ। पैगाम सिंध मार्च खे ख़िताब कंदे जिस्कम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी चयो त सिंध सूफ़ियनि आलमनि दरवेशनि जो देश आहे, जिन जो दरस तालीम इंसान ज़ात लाइ प्यार, मुहबत, अमन, सहप ऐं रवादारी रहियो आहे। सिंध जे रहबर साईं GM सैद जे फ़िक्र जी पहिरीं मंज़िल सिंध जे तारीख़ी वजूद जी बहाली ऐं आज़ादी आहे त ॿी मंज़िल इतिहाद, इंसानी अमन ऐं तरक़ीअ बनी आदम आहे, जेको नुक़्तो पिणु सिंधी कल्चर जो रूह ऐं अहम नुक़्तो आहे। सिंधी कल्चर समूरी इंसान ज़ात जी इज्तमाही ऐं गॾियल इर्तिका जो हिसो ऐं जुज़ आहे। उन्ही निस्बत ऐं माना में सिंधी कल्चर को अकेलो ऐं सॼी दुनिया खां कटियल धार ऐं पंहिंजो पाण खे दुनिया जे ॿियनि क़ौमनि ऐं गॾियल इंसानी कल्चर खां मथां ऐं आला सम्झण वारी सोच तोड़े नफ़्सियात खां आजो आहे ऐं पाण खे समूरी इंसान ज़ात ऐं क़ौमनि जे गॾियल कल्चर जे गुलदस्ते जो हिकु गुल सम्झे थो। हू बि फितरी तौर ते सदा हयात वहकरे वांगुरु हिकु नदीअ दरिया जी वधड़ सिलसिलो ई हमेशह ताज़गी ऐं ज़िंदगी जो पैगाम ॾींदड़ आहे। इन करे सिंधी कल्चर बि हिकु ज़िंदा ऐं सदा हयात सिंधूअ दरिया जी पंहिंजे वहकरे ऐं जियापे जे सिलसिले खे क़ाइमु रखंदो अचे थो। हुन जो वधीक चवणु हो त सिंध जो वजूद ख़तरे में आहे। सिंध वतन ख़िलाफ़ साज़िशूं वधी रहियूं आहिनि। सिंध जे क़ीमती ज़मीन ते वालार कई पियो वञे, जबलनि ॿेटनि ते कब्ज़ो कयो पियो वञे, समंड जी साहिली पटी ते जदीद शहर ॾे उते ग़ैर क़ानूनी धारियुनि खे आबाद कयो वेंदो, जंहिं अमल में पीपल्स पार्टी जी सरकार ऐं वज़ीर शरीक आहिनि। तंहिं करे अहिड़ी सरकार ऐं वज़ीरनि जो सॼी सिंध में घेराव कयो वेंदो, छाकाणि त सिंध धरती सिंधियुनि जो तारीख़ी वतन ऐं माउ आहे ऐं को बि हिलाली पुट पंहिंजे धरती माउ ख़िलाफ़ साज़िशूं बर्दाश्त न कंदो। हुन जो वधीक चवणु हो त मुंहिंजी सिंध जा वारसो अॼु जे दौर जी ही इंसानी तरक़ी कंहिं बि हिकु क़ौम, रंग ऐं नस्ल, मज़हब ऐं अक़ीदे या जिन्स जे फ़र्क़ जी मोहताज न आहे। अॼोके दौर जी तरक़ी जी मजमूई हासिलात जी मालिक ऐं वारिस समूरी इंसानी ज़ात आहे। समूरियुनि क़ौमूं आहिनि। पूरी इज्तमाही इंसानी ॾाब ऐं मज़हब आहे। उन करे समूरनि इंसाननि खे शान ऐं मान सां आज़ाद ऐं बावकार ज़िंदगी गुज़ारण जो पूरो पूरो हक़ आहे। कयूं था उमरकोट में पेश आयल वाक़ियो उन जे समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। सिंध मार्च साईं GM सैयद जी तालीमाती फ़िक्र ऐं रोशनीअ में मज़हब खे सियासत खां अलॻि करण जी घुर करियां थो। मुंहिंजी सिंध जा वारसो, सिंध जो वजूद ख़तरे में आहे। सिंध वतन ख़िलाफ़ साज़िशूं वधी रहियूं आहिनि। सिंध जी क़ीमती ज़मीन ते वलार कई पई वञे, जबलनि ॿेटनि ते कब्ज़ो कयो वियो आहे। समुंड जी साहिली पटीअ ते जदीद शहर ॾे गैर क़ानूनी धारियुनि खे आबाद कयो थो वञे, जंहिं अमल में
पीपुल्स पार्टी जी सरकार ऐं वज़ीर शरीक आहिनि। तंहिं करे अहिड़ी सरकार ऐं वज़ीरनि जो सॼी सिंध में घेराव कयो वेंदो, छाकाणि त सिंध धरती सिंधियुनि जो तारीख़ी वतन ऐं माउ आहे। को बि हिलाली पुट पंहिंजी धरती माउ जी जे ख़िलाफ़ साज़िशूं बर्दाश्त न कंदो। सिंधु दरिया खिलाफ पंजाब ऐं वफ़ाक मुसलसिल साज़िशूं कंदो आयो आहे। कॾहिं सिंधुअ मथां देन त कॾहिं मुख़्तलिफ़ केनाल ठाहिण जी रिथाबंदी कंदो आहे। ताक़त ऐं ॾाढ जे ज़ोर ते सिंध जे पाणी चोरी कंदो रहियो आहे। हाणे ताज़ो ई वरी इसरा एक्ट में तरमीम करे पाणीअ जी समूरनि क़ाइदनि ऐं मुआहिदनि खे रद्द करे सिंधु दरिया मथां छह केनाल ठाहिण जा ऐलान कया आहिनि। तंहिं करे सिंध जे वजूद बचाइण लाइ, दरिया खे बचाइण लाइ तमामु घणी क़ौमी ॿधी ऐं इताद जी ज़रूरत आहे। मुंहिंजी सिंध जा वारसो सिंधु दरिया सिंध जे जियापे जो ज़रियो आहे। सिंधु दरिया सिंध जे सभीता ऐं तहज़ीब आहे। तंहिं करे सिंधु दरिया मथां को बि डैम ऐं केनाल क़बूल न आहे। ही पैगाम सिंध मार्च दरिया मथां ठहंदड़ छह केनालनि खे रद्द करे थो। मुंहिंजी सिंध जा वारसो सिंधु दरिया मथां पंजाब पारां ज़बरदस्ती छह केनाल ठाहिण खिलाफ़ 24 नवंबर ते सकरनि खां पंजाब वेंदड़ रोड ते धरनो हणी इहो ॿुधाईंदासीं त इहा सिंध असांजी आहे, इन जा मालिक ऐं वारिस असां सिंधी आहियूं। 24 नवंबर ते उन्हनि सभिनी गैरतमंदनि खे सकरनि बाईपास ते दावत थो ॾियां, उते गॾु थी करे क़ौमी ॿधीअ जो सबूत ॾियो, पूरी दुनिया खे ॿुधायो ही सिंधु दरिया असां सिंधी क़ौम जो आहे, असांजो जियापो आहे, असांजी ज़िंदगी आहे, असांजे बचड़नि जी ज़िंदगी आहे। उनजे करे असां हिन ते को बि केनाल क़बूल न कंदासीं। 24 तारीख़ जी इहे तव्हां सभिनी खे दावत हुजे। वतन में भी असां बेवतन हक़ घुरूं था त कंद था कपिन, पंहिंजी धरती भी पंहिंजी न दिल न हारे वियो दिल भरो, पंधु आहे अञा गभरो, रीढ़ जी पीढ़ जी था जियूं, ज़हर जा ढुक था विख विख पियूं, पंहिंजी धरती भी पंहिंजी न, पंहिंजी धरती भी पंहिंजी न। अवामी तहरीक जी मरकज़ी चूंड कई वई। अवामी तहरीक जे क़ाइद रसूल पली जे तरफ़ां अवामी तहरीक खे बहाल करण खां पोइ अवामी तहरीक जो थींदड़ हीअ 6हों मरकज़ी कन्वेंशन कासमाबाद में थी गुज़रियो, जंहिंमें 2 सालनि लाइ अवामी तहरीक जी नई मरकज़ी कमेटी चूंडी वई। अवामी तहरीक जो मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, एडवोकेट साजिद हुसैन मैसर मरकज़ी जनरल सेक्रेटरी ऐं ॿिया उहिदेदार चूंडिया विया। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अवामी तहरीक जे नए चूंडियल मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी चयो त पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टे ज़रदारी वज़ीर अज़म थियण जी लालच में 6वीं आइनी तरमीम पास कराए जमहूरियत जो क़त्ल कयो आहे। आलमी साम्राजी क़ुवतनि मौजूदा सरकार वसीले 6वीं तरमीम पास कराए अदलिया खे मुकमल तौर ते मफ़लूज बणाए छॾियो आहे। 6वीं आइनी तरमीम सुप्रीम कोर्ट जे इख्तियारनि मथां राताहु आहे। 6वीं आइनी तरमीम वसीले सिंध जे ज़मीननि ते थींदड़ कब्ज़नि ख़िलाफ़ अदलिया वञण जी रस्ता रोक कई वई आहे। 6वीं आइनी तरमीम पास करे इरसा एक्ट में गैर-आइनी तरमीम खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो दरवाज़ो बंदि कयो वियो आहे। इस्टेब्लिशमेंट पीपल्स पार्टी नवाज़ लीग जी सहूलियतकारी सां सुप्रीम कोर्ट ते कब्ज़ो जमाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जो पाण मुरादो नोटिस वारो इख्तियार ख़तमु करे बुनियादी इंसानी हक़नि खे पैमाल कयो वियो आहे। SIFC आइन खां मथां इदारो आहे। SIFC जहिड़ो गैर-आइनी इदारो ठाहे मुल्क जे आइन जो क़त्ल कयो वियो आहे।
24 तरमीम पास करे कोर्टनि जी कार्रवाई मुअतल करे हाइब्रिड मार्शल मढ़ी वई आहे। 26 तरमीम जमहूरियत जो क़तल आहे। हुन चयो त इरसा एक्ट में तरमीम करे सिंधु दरिया मां 6 नवां केनाल कढिया पिया वञनि। नवां केनाल ऐं डैम सिंध खे मुकमिल तरह गैराबाद रीणपट बणाए छॾींदा। ताक़त जे ज़ोर ते पंजाब जी 60 लख एकड़ ज़मीननि सां गॾु कारपोरेट फार्मिंग लाइ सिंध जी ॾिनल लखें एकड़ ज़मीन आबाद करण लाइ सिंधु दरिया मां 6 केनाल कढिया पिया वञनि। हुन चयो त पीपल्स पार्टी जो 16 साल इक़्तिदार जो दौर सिंध जी तारीख़ जो बदतरीन दौर आहे। पीपल्स पार्टी सिंध खे मुकमिल तौर ते धाड़ेलनि जे हवाले करे छॾियो आहे। मुराद अली शाह हुकूमत सिंध में बदतरीन लाक़ानूनियत लागू करे छॾी आहे। सिंध जी तालीम जो बेड़ो गर्क कयो वियो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन ज़रिए नौकरियूं विकिरो करण जी मंडी लॻाई वई आहे। सिंध जे तालीमी बोर्डनि में पैसनि ते ग्रेड विकिरो करे मुनाफ़ो कमाइण जो ॼण त कारोबार शुरू कयो वियो आहे। ज़रदारी माफ़िया सिंध खे सदियूं पोइ धिकी छॾियो आहे। मेडिकल टेस्ट पर्चो विकिरो करे मेरठ जी लताड़ कई वई। सिंध में हर तरफ़ लाक़ानूनियत बरबरियत ऐं वहशत जो राज आहे। उन मौक़े ते अवामी तहरीक जी मरकज़ी चूंड में मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, नायब सदर फीमेल हुरुनिसा पलीजो, नायब सदर मेल सतार रिंद, जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, डिप्टी जनरल सेक्रेटरी राहिल भुट्टो, ज्वाइंट सेक्रेटरी फीमेल महानूर मलाह, ज्वाइंट सेक्रेटरी मेल सरवाण जतोई, तालीमी सेक्रेटरी एडवोकेट इस्माइल खासकेली, राबता सेक्रेटरी लाल जरवार, सोशल मीडिया सेक्रेटरी इजहार दाऊद पोटो, प्रेस सेक्रेटरी काशिफ मलाह, लीगल एडवाइज़र एडवोकेट नजीब महेसर, ऑफिस सेक्रेटरी जाम तमाची, खजांची परवेज़ मेमण ऐं मेंबरनि में अब्दुल कादर रांटो, परवेज़ मेमण, हुसना राहुजो, नूर नबी पलीजो, डॉक्टर दिलदार लगारी, पिरह सुमरो, मीर परवेज़, दाऊद पोटो, मुरपत खाले पोटो, एडवोकेट खालिद तुनियो, एडवोकेट अयाज कलोई, मजीद सागर, अली मोहम्मद कलमती, अब्दुर्रहमान समो, सचल भट्टी, मोहम्मद अली टालपुर, इकबाल जरवार, सरवाण जतोई ऐं ॿिया चूंडिया विया। कन्वेंशन जे जलसे आम में अवामी तहरीक जे गुज़िरियल मरकज़ी कमेटी जे 200 खां वधीक सुफ़नि ते मुश्तमिल सियासी तनज़ीमी तालीमी सरगर्मियुनि जी रिपोर्ट पेश कई वई। सफ़िया सरमद शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी वाई पेश कई। सिंधुअ मलाह, एतज़ाज़ गैंचो, मारू खुश्क, पिरभात हाले पोटो, मुरबत हाले पोटो, अज़मत हाले पोटो, नज़ीर मेमण, सारंग कांधड़ो क़ौमी गीत पेश कया। जॾहिं त मुख़्तलिफ़ ठहराव पास करे केतिराई मुतालबा कया विया। सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह दौलतपुर सफ़न में SUP ज़िले ॾखण कराची जे सदर सतार ॾाहिरी ख़िलाफ़ FIR दाख़िल करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। पंहिंजे जारी कयल बयान में SUP सदर सैयद ज़ैन शाह चयो आहे त FIR दाख़िल कराइण में PP जा मक़ामी वॾेरा ऐं जागीरदार मुलविस आहिनि। PP जा मक़ामी वॾेरा पुलिस वसीले SUP जे कारकुननि ते कूड़ा केस दाख़िल करे खेनि ख़ौफ़ज़दा करण लाइ मनफ़ी हरबा इस्तेमालु करे रहिया आहिनि। पुलिस मनगढ़ंत केस ठाहे पंहिंजी कठपुतली हुजण जो सबूत ॾिनो आहे। असां पीपल्स पार्टी जे उन्हनि मक़ामी वॾेरनि खे ख़बरदार करियूं था त हूअ पंहिंजो क़िबिलो दुरुस्त कनि। अहिड़नि हरबनि सां SUP जे कारकुननि खे दॿाए नथो सघिजे। हुन मुतालबो कयो त फ़ौरी तौर केस ख़तमु कया वञनि। ॿिए पासे सिंध यूनाइटेड पार्टी पारां सिंधु दरिया ते नवां केनाल ठाहिण ख़िलाफ़ बेदारी मुहिम जारी आहे। इन सिलसिले में सैयद ज़ैन शाह शिकारपुर पहुतो। शिकारपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सैयद ज़ैन शाह चयो त अक्सर बासर माण्हू जेके सियासत में हिसो बि वठनि था उहे बदअमनी में मुलविस रहिया आहिनि। वज़ीरनि ऐं MPAs जी सरबराही में ॾोहारियुनि जा टोला ॾोह कनि था। पुलिस ख़बर हुजण बावजूद का कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। रियासत हुकूमत हुक्मरान जमायत जॾहिं मुलविस हुजे त ॾोह कीअं ख़तमु थींदा। हर पासे मुफ़ाद परस्ती आहे। माण्हू क़ौमी मामलनि ते सुजाॻ नथा थियनि। वोट जिन खे ॾियनि था उन्हनि सां ॻाल्हाइनि नथा। हुन वधीक चयो त टोन मुख़्तलिफ़ थिए थो पर असां तव्हां मां हिकिड़ी उमेदु रखूं था
तव्हांखे सुञाण बहितर वतन दोस्त माण्हू सम्झूं था ऐं ज़ाती मफ़ादनि खां सम्झूं पिया, क़ौमी मफ़ादनि खे तव्हां तरजीह ॾींदड़ माण्हू आहियो ऐं जेकॾहिं ग़लति सही में जेको सही सम्झंदा आहियो उन ते बीहण लिखण या उन ते ॻाल्हाइण जी कुवत रखो था। इन सां अमन अमान जी कहिड़ी ॻाल्हि कजे जेका सवेल दोस्त खे उन लाइ 2-4 जुमिला ई चवां। सालनि खां वठी हीउ सॼो धंधो हले पियो, इन जा जेमहिल पेरा खॼनि था त इन क्रिमिनल्स जे पुठियां असांजा चङा मुड़ुस या इलाइक़े जा बासर कंहिं न कंहिं मसनत ते वेठल MPA MNA ज़िले काउंसिलूं सरदारियूं पीरियूं कंहिं न कंहिं शिकल में हुननि जा सपोर्टर आहिनि ऐं हू हुननि जा इलेक्शन में सपोर्टर आहिनि। ही जेके जॾहिं खोड़ फर्स्ट शनास पुलिस ऑफिसरनि या इंटेलिजेंस इदारनि रूट्स कढिया त केरु केरु किथे सरपरस्त आहिनि उन्हनि में हथु विझिजे त अमन थी सघे थो, त उनखे वक़्त जे हुकुमराननि ऐं उन जे पुठि ते बीठल ताक़तुनि हमेशह ॿुधाए छॾियो आहे त इहे असांजा माण्हू आहिनि ऐं जेसिताईं वॾियूं मच्छूं न ख़तमु थींदियूं बुख बेरोज़गारी क़बाइली दुश्मनियुनि ऐं ॿियनि में रहंदड़ माण्हू ॾोह न छॾींदा। जिते रोज़गार जा मौक़ा ख़तमु थी वञनि उते बदअमनी थींदी ऐं बदअमनी थींदी त 2 सदियूं पहिरीं जो ही तरक़ी याफ़्ता शहर अॼु उहा शिकल ॾेखारे थो। यानी डहंदे अखियुनि सां ॾिसूं पिया मुआशिरो, न सिर्फ़ु तामीरात पिया हुनजी डहंदे ॾिसूं पर तामीरात रुगो डहंदे कोन पिया ॾिसूं पर उन शहर जी सिविल सोसाइटी सिविक सेंस डहंदे पिया ॾिसूं। असां वटि घणा माण्हू था लड़ींदे ॾिसूं पिया जेके बासर हुआ इख़लाक़ ऐं बहितर सोच रखंदा उन्हनि खे बेवस ॾिसूं था। इहा सॼी तर्ज़ हुकुमरानी जो देन आहे जो बेईमान ऑफिसर बेईमान सियासतदान क्रिमिनल सां गॾिजी हर को पंहिंजे धंधे ते आहे ऐं सभु को हिक ॿिए खे महफ़ूज़ करे थो। रियासत खे इन क़िस्म जा माण्हू कमु अची सघनि था कंहिं बि सियासी इंजीनियरिंग में। उहे अॻे फ़र्द हुआ जेके चङा मुड़ुस जी शिकिल थींदा, हाणे पार्टियूं ख़ुदि उन्हनि जूं ताबे थी वियूं आहिनि जंहिंजी पोयनि 17 सालनि खां वठी उनजो मॉडल पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे। बलूचिस्तान नेशनल पार्टी यानी BNP जे सरबराह सरदार अख्तर मेगल समेत पार्टी अॻवाननि ख़िलाफ़ दहशतगर्दी जा केस दाख़िल थियण ख़िलाफ़ ऐं अॻूणे असेंबली मेंबर अख्तर हुसैन लांगो ऐं अख्तर मेगल जे पर्सनल सेक्रेटरी शफ़ी मेगल जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ कोयटा समेत बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। कारकुननि खुशदार नोशकी खारान मस्तोंग कलात ऐं सोराब में एहतिजाजी मुज़ाहिरा कया। कोयटा प्रेस क्लब ॿाहिरियां थींदड़ एहतिजाज में शरीक मुज़ाहिरीन मुतालबो कयो त अख्तर लांगो ऐं शफ़ी मेगल खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे। अॻवाननि जो चवणु हो त जॾहिं BNP जे सरबराह पार्टी जे सेनेटरनि खे यरग़माल ठाहे उन्हनि खां 26वीं तरमीम जे हक़ में वोट ॾियण ते मजबूर करण जी गैर इख़लाक़ी गैर जमहूरी अमल खे अवाम आॾो पधिरो कयो त उन ऐं ॿियनि अॻवाननि ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया आहिनि। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते दाख़िल कयल केसनि खे वापसि वरितो वञे। सिंधी अदबी संगत शाख जेकमाबाद जी दस्तूरी गरजाणी सारंग जो घर ते नौजवान शाइर इमरान जमाली जी सदारत में थी गुज़री।
शाह लतीफ़ जे पारखू ऐं लतीफ़ शनास प्रोफेसर अल्ताफ़ गोहर पेचू हो शाह जो बैत जेहा जेतिहा मूं मारू मञिया पढ़ियो। तंहिं बाद गुल मस्तोई गज़ल अब्बास सारंग वाई फ़कीर शमन अली जोगी उस्ताद पीरल कंबर जो कलाम ऐं कामरेड हफ़ीज़ जतोई कहाणी बदलो पढ़ी। अल्ताफ़ गोहर अब्बास सारंग गुल मस्तोई ग़ुलाम हुसैन पेचू हफ़ीज़ जतोई ऐं इमरान जमाली गजाणी में पढ़ियल इस्मनि ते पंहिंजा पंहिंजा राया ॾिना ऐं इस्लाही तजवीज़ूं ॾिनियूं। आख़िर में वक़्ती सदर इमरान जमाली पंहिंजे सदारती ख़िताब में सिंधी अदबी संगत जेकमाबाद जा थोरा मञा ऐं राय ॾींदे चयो त कामरेड गुल मस्तोई जो गज़ल ऐं फ़क़ीर अब्बास जी वाई रोमांस सां भरियल शाइरी हुई। रोमांस आफ़ाक़ी मौज़ू आहे। हर शाइर आशिक़ थिए थो, हूअ फितरत जी हर शइ सां इश्क करे थो। जॾहिं त सिंधूअ दरिया ते केनाल ठाहिण वारी साज़िश ख़िलाफ़ मज़मती ठहराउ पिणु पेश कयो वियो। गरजाणी जी कार्रवाई सेक्रेटरी गुल मस्तोई हलाई। शिकारपुर में ज़ुल्म जी इंतहा। शिकारपुर मां 1 महीनो अॻु अगवा थी वियल मासूम ॿारड़ा बाज़ियाब थी न आहिनि सघिया, पर पुलिस बि ॿारड़नि जी बाज़ियाबी लाइ आसरा ॾियण खां सवाइ कुझु बि नाहे कयो। धाड़ेलनि पारां ॿिन्ही मासूम ॿारड़नि जी ज़ंजीरनि सां जकड़ियल वीडियो वायरल कई वई आहे, जंहिंमें ॾिसी सघिजे थो त ॿारड़ा ज़ंजीरनि में जकड़ियल आहिनि ऐं रोई रहिया आहिनि। जॾहिं ते ॿारड़नि जी बाज़ियाबी लाइ 50 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। शहर मां 1 महीनो अॻु अगवा थी वियल 2 वरहनि जो मासूम ॿारड़ो नासिर बखराणी ऐं 4 वरहनि जो वलीद मेमण बाज़ियाब नाहिनि थी सघिया। वायरल वीडियो में 2 मासूम ॿारड़ा ज़ंजीरनि सां जकड़ियल आहिनि ऐं 2 रोई रहिया आहिनि। वायरल थी वियल वीडियो में ॾोहारी मासूम ॿारड़नि जे वारसनि खां 50 लख रुपया भुंग तलब करे रहिया आहिनि। न ॾियण जी सूरत में ॿिन्ही मासूम ॿारड़नि खे दरिया में लहण जी धमकी पिणु ॾिनी वई आहे। मग़वी ॿारड़नि जे वालदेन अबू बकर ऐं रहीम वहीद मेमण जो चवणु आहे त असीं मिसकीन आहियूं, भुंग भरण जी सघ नाहे, ख़ुदारा मासूम ॿारड़नि खे बाज़ियाब करायो वञे। ॿारड़नि जी अहिड़ी वीडियो वायरल थियण बैदि सियासी समाजी धुरियुनि पारां ॿारड़नि जे अगवा जी मज़मत कंदे ॾोहारियुनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। सिंध सुजागी फोरम जे अॻुवाण सारंग जोयो ऐं ॿियनि पारां मुतालबो कयो वियो आहे त फौरी तौर जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। केच वारे इलाइक़े मां जबरी तौर लापता कयल नौजवान बाज़ियाब थी वियो आहे। होशाब संगाबाद जो रिहायशी दौलत बलोच बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे। यादि रहे त 2 ॾींहं अॻु खेसि जबरी तौर खंभे गुम कयो वियो हो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं, ऐं हाणे पेश करियूं था तजज़िया ऐं तबसरा। मज़हबी इंतहा पसंदी वारे मामले ते पोहरियत मज़ाहिमत तहरीक जो मरकज़ी अॻुवाण सैयद मसरूर शाह लिखे थो, मज़हबी इंतहा पसंदी ख़िलाफ़ सेक्युलरिज़म ऐं रवादारी लाइ जदोजहद हिकु तवील मुदत जो एजेंडा आहे ऐं उन लाइ डिघे मुदे वारी जदोजहद जी ज़रूरत आहे, जंहिंमें सियासी पार्टियुनि जो किरदारु हर अवल दस्ते वारो ठहे थो। उन जदोजहद में फ़िक्र, अदब, स्टडी सर्कल, फ़न, सियासी कारकुननि जी तरबियत ऐं सियासी तनज़ीमनि जे प्लेटफार्म तां सेक्युलर सुञाणप लाइ प्रोग्रामनि जी ज़रूरत आहे। इहो मसइलो हलंदो रहंदो। इहो कुझु हफ़्तनि या महीननि जो मामिलो नाहे। सिंधू ते नवां कैनाल ऐं कारपोरेट फार्मिंग जी सूरत में ज़मीननि ते कब्ज़ो सिंध लाइ फौरी नुएज जो वजूदी मसइलो आहे, जंहिं ते तकड़ी एहतिजाजी तहरीक, धरणनि, एहतिजाजनि, जलूसनि, मेड़ाकनि जी ज़रूरत आहे। उन एहतिजाजी तहरीक खे सेक्युलर एजेंडा सां जोड़े खणी हलण जी ज़रूरत आहे। इंतहा पसंदनि सां मुसलित करे सियासत करण वारी पॉलिसी खे ख़तमु करण जी ज़रूरत आहे। उन करे असांजो नारो आहे, सिंध जा क़ौमी वसीला ऐं सेक्युलर सुञाणप बचायो। डॉक्टर शाहनवाज़ जो अदालत खां मथां क़तल सिंध अंदरि इंतहा पसंदी जो हिकु नओं तजर्बो ऐं सिंध जे शऊर खे ख़ौफ़ में मुब्तला करण लाइ संदर ॾहाकनि जे कयल इन्वेस्टमेंट जो टेस्ट केस हो,
जंहिंखे सिंध घणे हद ताईं शिकस्त ॾिनी आहे। उन करे हिकु पासे डॉक्टर शाहनवाज़ जे अदालत खां मथां ऐं क़तल सां इंसाफ़ ऐं कातिलनि जी गिरफ़्तारी फौरी नोए जो इशू आहे, ऐं ॿिए पासे उहो हिकु मुहरिक आहे त सिंध जी सियासत नए सिर सेक्युलरिज़म जी तवील मुदत वारी एजेंडा ते तेज़ी सां कमु करे। डॉक्टर शाहनवाज़ केस में क़ानूनी ऐं बयानीअ जी सतह ते अहम अॻभरायूं थियूं आहिनि, जिन इंतिहा पसंदनि खे पोइते आंदो आहे। असां बयानीअ जी सतह ते हिकु केस खटियो आहे। उहे साॻियूं धुरियूं वापसि फ्रंट ते अचण लाइ तसादम चाहिनि थियूं। हूअ इहो चाहिनि थियूं त सिंध जी सिविल सोसाइटी ऐं सियासी शौर जो टकराव असल एजेंडा तां हटे कंहिं दहशतगर्द जथे सां थी पवे। हिन वक़्तु जॾहिं असां उन केस में अॻभराई कई आहे त हाणे ज़रूरत आहे त केस जी पैरवी लाइ क़ानूनी पोइवारी, सहाफ़त ऐं सोशल मीडिया वसीले प्रेशर ऐं बयानियो क़ाइमु रखणु ऐं सिविल सोसाइटी जी एडवोकेसी लाइ डायलॉग जी ज़रूरत आहे। हिकु सियासी दूरंदेशी जी ज़रूरत आहे। सियासी धुरियुनि खां सवाइ गैर सियासी अंदाज़ सां डॉक्टर शाहनवाज़ जी इंसाफ़ लाइ तकड़ा रोडनि ते एहतिजाजनि जा सॾ दहशतगर्द जथनि जी पॉलिसी लाइ रस्तो हमवार कंदा। दहशतगर्द जथनि जो एजेंडा वाज़िह आहे, उहो आहे सिधो टकराव। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मसरूर शाह जो तजिज़ियो। डिसंबर जे पहिरें हफ़्ते में सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो वेंदो। सक़ाफ़ती ॾिहाड़े ऐं असांजे ज़िम्मेवारियुनि बाबति नामियारो लेखक ग़ुलाम हुसैन लगारी लिखे थो। हिन साल सिंधी सक़ाफ़त वारो ॾिहाड़ो 1 डिसंबर ते मल्हायो वेंदो, जंहिं लाइ हींअर खां ई तयारियूं शुरू थी चुकियूं आहिनि। पर हिन भेरे हीउ ॾिहाड़ो जेकॾहिं झुमरियुनि खां हटी करे मल्हाइजे त भलो थींदो, छो जो हिन साल सिंध जा सहाफ़ी संजावंद प्रोफेसर डॉक्टर ऐं ॿिया कुंथर कुठा विया आहिनि। भलो तॾहिं थींदो जो हिन भेरे हीउ ॾिहाड़ो बेगुनाह कुसिजी वियल सहाफ़ियुनि प्रोफेसरनि डॉक्टरनि जी यादि में मल्हाइजे। खेनि अक़ीदत जा गुल निछावर कजनि, सदन क़बरुनि ते वञी ताज़ियती मेड़ाका मुनक़िद कजनि। सिंध जो पाणी रोकण ऐं सिंध खे बंजर बणाइण, 6 केनालनि कढण जी जेका साज़िश थी रही आहे, उन बाबति बि क़ौम खे नौजवाननि खे आगाही ॾियण ऐं एहतिजाज करणु घुरिजनि। सिंधू किनारे कशमोर, सखर, लाड़काणे, दादू, आमरी पुल, जामशोरे, सिजावल वटि ॾिया ऐं मच ॿारे सक़ाफ़ती रंग ऐं कचहरियूं कजनि त जीअं वफ़ाक़ में वेठल सिंधी नुमाइंदनि जो ज़मीर झंझोड़जी सघिजे। बाक़ी उनखां सवाइ ॾिहाड़े जो छा फ़ाइदो? सिंध ऐं सिंधी सक़ाफ़त तहज़ीब बचाइणी आहे त ईअं करे ॾेखारिजे। सिंध जी सक़ाफ़त ऐं तहज़ीब सदियूं पुराणी आहे। अव्हां भले शहरनि में रही करे उते होटलनि जा खाधा खाओ, कचहरियूं करियो, पर ॻोठनि जे उताकनि में वाणियल खटनि ते वेही जुवार, चांवरनि, ॿाझर जी मानी, लसी ऐं खीर सां खाइण जो लुत्फ़ ई ॿियो हूंदो आहे। खटूं जंहिंखे खटोला बि चइबो आहे, मुंहं जे दड़े ऐं ॿियनि क़दीमी मागनि तां बि मिलियूं आहिनि। जीअं उन जे ढॻे गाॾी जंहिं ते ॻोठ जा माण्हू सवार थी ख़ुशियुनि ऐं ग़मियुनि में पहुचंदा हुआ, हिन वक़्तु बि किथे किथे उहे ढॻे गाॾियूं मौजूदु आहिनि, जिन खे सिंगारे पुराणो दौरु यादि कयो वेंदो आहे। उहे ढॻे गाॾियूं सक़ाफ़ती ॾिहाड़े ते कढी हुन ते वेही ऐं बीही रैली कढिजे। उठ ऐं घोड़ा रस्तर ते सिंगारे आणिजनि त जीअं नओं नसल उन्हनि ते बि सवारी करे माज़ी खे यादि करे सघे। घरनि ऐं बंगलनि में लखनि रुपयनि जा हिंदोरा ऐं पलंग ॾिसण में मिलंदा, पर जिन घरनि में खट, रैली ऐं विहाणो मौजूदु आहे, उते चेल ऐं बदन जो सूरत नालो ई नथो वठे। सिहत जो हिकु हिसो आहिनि। को अज़ीज़ मरे तॾहिं बि क़बर ताईं खट कमु अचे। हिंदोरा पलंग कहिड़े कम जा? चवण जो मतिलबु त खट खे अहमियत ॾियो, अजायनि ख़र्चनि खां पासो करियो। हिन वक़्तु बि ॻोठनि ऐं शहरनि में अहिड़ा वथाण आहिनि जिते आगुर ऐं कमरनि में खटूं पियल नज़र ईंदियूं। हाला जूं जंडी वारियूं खटूं बि पलंगनि खां वधीक देसी पलंग जो ॾेख ॾियनि। माण्हुनि जूं कचहरियुनि खिल भोग गुजारतनि राग रंग जूं जे महफ़िलनि में बि खटूं इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि। सियारे जो मच कचहरियूं बि खटनि ते वेही करे मुनक़िद थियनि थियूं, जॾहिं त अंग्रेज़ ज़हनियत रखंदड़ कामोरा ऐं नौजवान होटलनि ते वञी मच ॿाराए कचहरियूं कनि, खाए पी बिना कंहिं गुज़ार ते राग जे वापसि घर वञनि था ऐं अहिड़ियुनि कचहरियुनि लाइ चंदा वसूल कजनि था। हीअ रिवायत ख़तमु थियणु घुरिजे। ॻोठनि खे आबाद कजे, उते अहिड़ियूं मच कचहरियूं कराइजनि जंहिंसां अमन ऐं मुहबत जी प्रचार मुमकिन थी सघे।
ॻोठ हिन वक़्त बि आहिनि पर वाइरा न आहिनि जेके सियारे तोड़े ऊन्हारे कचहरियूं कंदा हुआ। कचहरियुनि जो फ़ाइदो इहो थींदो जो ॻोठाणनि में सुजाॻी हुजण करे लुच लोफर का बि वारदात करण खां टारो खाईंदो। वारदातूं बि घटि थींदियूं। ॻोठाणनि कचहरियुनि में ॾाहा दानिश्वर अदीब शाइर हकीम तबीब बि अची वेंदा हुआ जेके बीमारियुनि खां बचण लाइ मशवरा बि ॾींदा हुआ त मुफ़्त इलाज बि कयो वेंदो हो ऐं ॿनी बारे जी बि ख़बर पवंदी हुई। जॾहिं ज़हर न हूंदा हुआ त देसी टोटकनि सां फसलनि जो इलाज कबो हो। यूरिया न हूंदो हो, पंहिंजे देसीअ भाण खे इस्तेमालु कबो हो जंहिंसां अन्न भाॼियूं मेवो साफ़ सुथिरो ऐं बीमारियुनि खां पाक हासिलु थींदो हो ऐं डॉक्टरनि ॾांहुं विरले को माण्हू वेंदो हो। हिन वक़्तु रोड रस्ता ठहियल आहिनि, माण्हूअ पंहिंजी सवारी ते शहरनि ॾांहुं वञे थो, पर हिन वक़्तु बि अहिड़ा ॻोठ आहिनि जिते शाखुनि कैनालनि मथां पुलियूं न आहिनि। लाश खट ते खणी पाणी मां उकिरे क़ब्रिस्तान ताईं प्यारा दफ़नाइण वञनि था, पर हुकूमत तर्ज निमेदा इहो सभु कुझु ॾिसी बि अघोर निंड सुतल आहिनि। क़ब्रिस्ताननि में पाणी भरिजी चुको आहे या सिम जी ज़द में आहिनि, उन तरफ़ बि ध्यानु ॾियणु घुरिजे, ख़ासि करे क़दीमी क़ब्रिस्ताननि जिन खे मीरन कल हुननि जे क़ब्रिस्तान सॾियो वेंदो आहे। जॾहिं ॻोठ आबाद हूंदा हुआ त उहे शाखनि ऐं कैनालनि ते पंहिंजी मदद पाण तहत बंदि ॿधंदा हुआ, जेको सिलसिलो हाणे ॾिसण वटां नथो मिले। हिन तरफ़ बि ध्यानु ॾिजे। अवाइले दौर में ॻोठनि में हुनर वधीक हूंदो हो। ढगे गाॾियूं ॿेड़ियूं उठनि जा प्लान हर घोबाटा माल जा चड़ा उते ई तयारु थींदा हुआ ऐं कारीगर फसल लहण ते पंहिंजे पोरे जी वसूली कंदा हुआ। हाणे उहो हुनर शहरनि ॾांहुं मुंतक़िल थी चुको आहे ऐं मुहांगो बि आहे। अहिड़नि हुनरनि खे ॿीहर मुतारिफ़ कराइजे, जंहिं लाइ मक़ामी बेरोज़गारनि खे सिख्या ॾिजे। रेलियुनि भर्त रसनि मिटी जे माटियुनि दिलनि जो कम बि ॻोठनि मां शहरनि ॾांहुं मुंतक़िल थी चुको आहे, जंहिंसां ॿाहिराड़ियुनि में बेरोज़गारी जो अंग वधियो आहे, जंहिंखे रोकणु घुरिजे। सॼी सिंध सक़ाफ़त ऐं तारीख़ी मागनि सां भरी पई आहे जेके पंहिंजी असलियत ऐं वजूद वञाईंदा पिया वञनि। रनीकोट हैदराबाद उमरकोट कोटड़ी जी क़िला त हाणे घुमण जहिड़ा बि न आहिनि रहिया, सियासत जो शिकार आहिनि। को वक़्तु हो जो परॾेही ट्रेन उठनि ऐं जीपनि ते चढ़ी उते वेंदा हुआ। हिन वक़्तु रोड रस्ता ऐं सवारियूं बि आहिनि पर घुमण वारा घटि आहिनि। चवनि था हुकूमत वटि पैसो कोन्हे, अव्हां उहे तारीख़ी माग ठीके ते ॾियो, ॾिसो त आमदनी ईंदी जेका उन्हनि जी मरमत ते ख़र्च कबी त तारीख़ी माग जो वजूद बहाल थींदो। रुॻो नियत हुजे। जीअं त पहिरीं डिसंबर ते सक़ाफ़ती ॾियारो आहे, उन जी मुदत वधाए 3 ॾींहं कई वञे ऐं सिंध जे सक़ाफ़त खाते खे पाबंद कजे त उहो सस्ते भाड़े जे बुनियाद ते ख़ासि बसूं तारीख़ी मागनि ताईं हलाए। सिंध जी ईंदड़ नसल खे उते ॼाण मुहैया कजे, पर हूअं बि हफ़्ते में न त महीने में हिकु ॾींहुं मुक़ररु कजे, जंहिं लाइ डिवीज़नल हेडक्वार्टर खां उहे बसूं हलनि जिन में गाइड बि हुजनि ऐं मंझंदि जी मानी बि भाड़े में शामिलु हुजे। तारीख़ी मागनि ते रेस्टोरेंट ऐं रिहाइशी सहूलियत हूंदी त सियाह उते रही रिसर्च बि करे सघंदा। सिंध ऐं सिंधीअ सक़ाफ़त जो वॾो ॼाण मिठी ज़ुबान यानी ॿोली मुहबत आदर भाव आहे, जंहिंखां बि पासीरा थींदा पिया वञो। लाज़मी आहे त पंहिंजे ॿारनि खे सिंधी प्राइमरी स्कूल मोकिलियूं जिते अदब हया शर्म जी शुरूआति थिए थी। इंडिया जा माण्हू तहज़ीब ऐं ॿोली पकी करण लाइ पंहिंजा ॿार लखनऊ में उतां जे औरत ॻाइणियुनि वटि मोकिले सघनि था, पर असां प्राइमरी स्कूलनि में सिंधी मास्तरनि वटि मोकिले नथा सघूं। जो सोसाइटी अॻियां अचे थी, पाण बि सुठो ॻाल्हायूं, पंहिंजी ज़ुबान ॻाल्हायूं, कंहिंजी दिलि आज़ारी न करियूं। परायनि मिल्कियतनि ते कब्ज़ा करणु, अजाया खून ख़राबा ऐं रस्ते वेंदे माण्हुनि खां फुरूं करण खां पासो कजे, जंहिंसां कंहिंजी दिलि आज़ारी थिए। ओताकूं अमन जो गहिवारो हुजनि जिते हर आए वे खे इज़त ऐं मान मिली सघे। ख़ुशी विचा झुमरियूं भले हणो, पर नियाणियुनि खे रस्तनि ते न नचायो जंहिंसां कंहिंजी तज़लील थींदी हुजे। बहरहाल सक़ाफ़त वारो ॾियारो नाले मातर ऐं अधूरो न मल्हाइजे, उन में प्यार मुहबत जा समूरा रंग शामिल हुजनि। हीअ ख़ूबसूरत लेख असीं अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं, जेको लिखियलु हो ग़ुलाम हुसैन लगारी जो। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जिन पीर तिन ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन